नाज़ी सॼी सिंध जियां खानपुर शहर में बि 14 ॾींहं खां लॉकडाउन बरक़रार आहे, जंहिं करे पोरिये ते ग़रीब परेशान आहिनि। रिपोर्ट करे रहियो आहे यासीन अबड़ो। सिंध जियां खानापुर भी 14 ॾींहं लॉकडाउन आहे। खानापुर जा शहरी घरनि ताईं महदूद थी विया आहिनि, जॾहिं त सब्ज़ी जा दुकान, खीर जा दुकान ऐं किराने स्टोर जा दुकान खुलियल आहिनि, जितां शहरी पंहिंजी घुर्ज वारियूं शयूं ख़रीद करे रहिया आहिनि। अचो त उन बाबति हिते शहरियुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो छा चवणु आहे। वादा हजार वफा एक भी नहीं। वादा हजार के अन डेली हर मिनिस्टर वजीर आला सिंध हत्ता के बिलावल भुट्टो साहब भी वादा करे थो और थी सके तो त बिलावल जे अंदर बिलावल भुट्टो जे अंदर गरीबन जे लाइ हमदर्दी हुजे। मुझे ख्याल में असां वटि खानपुर में तो को लॉकडाउन ना है। ये सॼी दुनिया उहे जीअं आम रूटीन में घुमंदी आहे तीअं घुमे थी। लापरवाही लगी पई आहे, कंहिं बि क़िस्म जी माण्हू ज़िम्मेवारी नथा सम्झनि। नंबर 1 नंबर 2 गवर्नमेंट जेकॾहिं आवाम खे घर वेठे सहूलियात ॾे त पोइ आवाम थी सके तो रोडनि ते न अचे, पंहिंजे इहे बाज़ारनि में न घुमे। तव्हांजी ॻाल्हि हुई लॉकडाउन जे हिसाब सां असां हुकूमत सां सुठो साथ ॾिनो आहे। असांजी आवाम पूरे सिंध जी आवाम खे मां जस थो ॾियां त जंहिं हे हुकूमत सां साथ ॾिनो सभिनी, उनखां पोइ मां हुकूमत खे बि असां सां साथ ॾियणु घुरिजे। जीअं असांखे ऑर्डर थियो वियो त बाबा लॉकडाउन थी वञे, पंहिंजनि घरनि ॾे महदूद थी वञो, असां थी वियासीं। उनखां पोइ असां मज़दूर माण्हू रोज़ कमाए रोज़ खाइण वारा, हुननि जो छा थींदो? असांखे ऑर्डर आयो पंहिंजे घरनि में वेही रहो, पुलिस सख़्ती कई पंहिंजे घरनि में वेही रहो, जे घरनि खां ॿाहिरि निकिरूं था सख़्ती लॻी पई आहे। हाणे मां इहो पुछणु थो चाहियां, जे तव्हां असांखे चयो असां घरनि में वेही रहियासीं, मुतहद थी वियासीं, तव्हांजे चवण जो असां भान रखियोसीं, असां चयोसीं बाबा ठीकु आहे, असांजो फ़ाइदो आहे, आवाम जो फ़ाइदो आहे। उहे बि त कुझु सोचनि न असांजे लाइ। कुझु बि कर सभु कटे टाओ, हे सभु पाण खाइनि था, हे हथकार ॾियूं था साईं सिंध में, घर घर में ॾियूं था। हिते त असां मरूं था बुख ते, शहर में धंधो कान, माण्हू कोई कान थो अचे। हाणे असां रेडियो वारा जेको मथे ते छाबो खणी वीचारो बीठो आहे, हाणे होटल चङो थो बंदि आहिनि, माना इन सां वायरस वधी थी वञे। पर जेके उहे मज़दूर वांदा आहिनि त तव्हां उनखे महिरबानी करे अटो थियो, चांवर थियो, या 10-12 हज़ार ॾियो। हाणे आलमी बैंक असांखे 200 अरब मिलियन डॉलर ॾिना आहिनि, तंहिंखां पोइ ॿियनि मुल्कनि एॾो तावन कयो आहे। हाणे रोज़ चवनि था सुभाणे ॾींदासीं 12 हज़ार, परीहं ॾींदासीं 12 हज़ार।